रब जे कलाम पाक सां पंहिंजो नज़रानो पेश करे। اللهم صل على سيدنا मालिक साईं हिन सुहिणी जमायत जे तरफ़ खां तुंहिंजे ॿारनि आशिक़नि अदब वारनि सिक वारनि हिन सख़्त गर्मीअ में तुंहिंजे सुहिणे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बचड़े शान वारे मसनद नशीन बचड़े सैयदना इमाम हुसैन आली मकाम उनजी अज़ीम क़ुर्बानी उनजे बचड़नि जी शहादत उन जा दर्द ॿुधण जे लाइ यादि करण जे लाइ पंहिंजो नज़राने जी अक़ीदत पेश करण जे लाइ जेके गॾु थिया आहिनि इन्हनि जी तरफ़ खां ऐं सभिनी मोमिननि जी तरफ़ खां ऐं जमायत अहले सुन्नत कासमिया ऐं सभई तुंहिंजा प्यारा शान वारा दरगाहनि वारा उन्हनि जे जमायत ख़ुसूसन बारह जे दरगाह वारी जमायत कमेटी जी तरफ़ खां ऐं महमद उर्स सूमरो डोकरी खां ख़तम शरीफ़ क़ुरान मजीद जो फ़क़ीर राशिद सूमरो उनजे तरफ़ों क़ुरान शरीफ़ जो ख़तम फ़क़ीर अब्दुल हलीम जूने जो उनजे तरफ़ों लख दरूद शरीफ़ ऐं फ़क़ीर अहमद सूमरो दरूद शरीफ़ 50,000 यासीन शरीफ़ जो ख़तम मुज़म्मिल शरीफ़ 100 भेरा क़ुरान मजीद जो ख़तम ऐं जमायत कासमियह जे तरफ़ खां ख़तम हाफ़िज़ नादर जे तरफ़ खां ख़तम राशिद अली ऐं महमद उर्स सूमरे जे तरफ़ खां ख़तम ऐं हाफ़िज़नि खां मिलियल 14 ख़तम शरीफ़ ऐं दरूद शरीफ़ 2.5 लख दरूद ताज 50 भेरा सूरह कहफ़ 1 भेरो सूरह यासीन 5 भेरा ऐं तबार शरीफ़ 6 भेरा इहे सभु नूरानी कलाम पाक तुंहिंजे हुज़ूर में हजो था कयूं मदीने जे सुहिणे साईं वटि पुॼे उन जी आल मुबारक खे पुॼे उन जे असहाबनि सगुरनि खे पुॼे ख़ुसूसन नियत इहा आहे त जन्नत जे नौजवाननि जे सरदार असांजे अखियुनि जो ठार मोमिननि जे अखियुनि जो ठार सभिनी ईमान वारनि जो सींगार सरदार महबूब जो बचड़ो सैयदना इमाम आली मकाम ऐं साईं सां गॾु जेके करबला में शहादत जो ताज मथे मुबारक ते पातऊं उन्हनि सभिनी खे ख़ुसूसन उन खां पोइ जमायत उम्मत सॼी खे हे हदियो जमायत जे तरफ़ खां पहुचे असांजा अर्ज़ तोखे मुंहिंजा मौला कुन फयकून जा मालिक इन्हनि जे बरकतुनि सां दर्द दूर फरमा परेशानियूं परे फरमा बीमारियुनि खे शफ़ा फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा असांजूं नेकियूं क़बूल फरमा असांजे गुनाहनि खे माफ़ी अता फरमा पंहिंजो क़ुर्ब अता कयो थी त वरी रद थियलनि मां न कजां पंहिंजो कयो थी त वरी विछड़ियलनि मां न कजां पंहिंजी इबादत जो शौक़ अता फरमा पंहिंजे महबूब जे मुहबत जो फुड़ो नसीब फरमा जेके बि अर्ज़ड़ा दुआऊं घुरूं अॻिते हली उहे असांजो क़बूल फरमा घरनि में सुकून बचड़नि में ख़ैर पाड़े उड़े ते रहमतूं मुल्क ते रहमतूं रब ख़ैर वरहम वअंत ख़ैरुर राहिमीन अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वला तक़ूलू लिमन युक़तलु फी सबीलिल्लाहि अमवात बल अहयाउन वलाकिन ला तशउरून सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन व अला आलि सय्यदना मुहम्मदिन व बारिक व सल्लिम तस्लीमा मां सम्झां थो त मां त तव्हांजे जज़्बे खे सलाम कयां थो गर्मी त ॾिसो तव्हांखे परवाह ई कान्हे ईअं वेठा आहियो जो ॼण त पखनि जे हेठां तव्हां वेठा पर मूंखे पक त अॼु
अज हयात नबी जी निगाह बि तहां ते आहे। मदीने शरीफ में पंहिंजे आशिकनि ते निगाह आहे। छो त पाण फरमायूं त जेको मुंहिंजे हुसैन सां मोहब्बत कंदो उहो मूंखे प्यारो आहे। मुंहिंजा रब तूं बि मोहब्बत कजांसि। अॼु हे विखूं इन मोहब्बत में हिन गर्मीअ में हिन बाडर जे मैदान में दरगाह शरीफ वारे में 12 महीने हे अज़ीम शान इज्तिमा अहले सुन्नत वल जमात जो थींदो आहे। मुंहिंजा सुहिणा हिकिड़ो भेरो सभई दुरूद शरीफ पढ़ो। सभई पढ़जो बुलंद आवाज़ सां। जमायत केॾी आहे भले बादल जो हुन किनारे ते वञे आसमान ताईं वञे बुलंद आवाज़ सां पढ़। अमीरुल मोमिनीन शहंशाह ज़मन वसीलतना फिद्दारैन सैयदना इमाम हुसैन आली मकाम। उन्हनि सां हकीकत इहा थी त हर मुसलमान जी मोहब्बत आहे। हर मकतब फिक्र सही आयो न हुन तो साहब हो हाल या सादा वाला सुना सही अब्दुल फताह साहब जन आया है खुशामदीद सॼी रात विया न कजो से ज़रूर माण्हू जेतिरो वेही सके। हर मकतब फिक्र जी मोहब्बत आहे ऐं मुख़्तलिफ़ नमूननि सां सोने इमाम साईं सां पंहिंजे मोहब्बत जो इज़हार बि कंदा आहिनि, यादि बि साईं जी मल्हाईंदा आहिनि, साईं जो शान बि बयान कंदा आहिनि सभु। पर अहले सुन्नत वल जमात में समझी अथो जे अज जे दौर में हुक्मरान पार्टी जे कंहिं कारकुन के चए त हे पीपल्स पार्टी जो कारकुन त खुशी में न मापंदो उनके फायदा मिलंदा त तू भी याद करे छॾ मदीने जे सोने साईं जे तशरीफ आवरी खां पोइ अल्लाह फरमायुसि त महबूब अगे भी नबी मुर्शिद करे मोकिलिया हम रसूल बणाए मोकिलिया हम कायनात वारनि ते ज़मीन वारनि ते पर तू मुंहिंजो महबूब आहे हाणे तू इन्हनि जो ताजदार आहे तोखां पोइ नबी न थींदो नबूवत न हलंदी रिसालत हलंदी त तुंहिंजी हलंदी नबूवत हलंदी त तुंहिंजी हलंदी क़ुरान हलंदो त तो ते नाज़िल थियल हलंदो शरीयत हलंदी त तुंहिंजी हलंदी जेसि ताईं क़यामत ते बादशाही तो मुंहिंजे महबूब जी हलंदी। समझे तो ना अहले सुन्नत के सदबो आ बियन लफ्ज़न में ये सदत इन हयातुन नबी सोने साईं जे तरीके ते हलण वारे के सदबो आ। नमाज पढ़ंदा त ये पढ़ंदा त मुझे आका किया पढ़िया किया हुकुम फरमायो रोजा रखंदा त ये रखंदा इबादत कंदा त ये कंदा शादियुनि जा तरीक़ा ईअं कंदा ग़मियुनि जा तरीक़ा ईअं कंदा खिलण जा तरीक़ा ईअं कंदा लिबास वारा तरीक़ा उहे कंदा हर पंहिंजे कम में ॾिसंदा त मुंहिंजे महबूब जो तरीक़ो कहिड़ो आहे इन खे सॾिबो आहे सुन्नत जमायत। मदीने जे सोने साईं फरमायो त हर कोई जन्नत में वेंदो पर उहो न वेंदो जेको पाण इनकार करे। अर्ज़ कयूं साईं पाण जन्नत में वञण खां केर इनकार कंदो? सरकार फरमायो उहो जेको मुंहिंजे सुन्नत ते पंहिंजे हयाती में अमल नथो करे उहो जन्नत में वञण खां इनकार थो करे। सुन्नत जमायत तू ईअं न आहे तू भाग वारो आहे। पाण फरमायो जंहिंजी मां सां मुहब्बत आहे उहो जन्नत में वेंदो पर जंहिंजी मां सां मुहब्बत आहे उनजी मुंहिंजे सुन्नत सां मुहब्बत आहे। हाणे अॼु तोखे ॾिसणु खपे त हिक
ज़ाहिर ज़हूरा वा दाढ़ी मुबारका मदीने जे साईं जी सुन्नता आशिक सजायूं था वतन पिया कंहिंजी कान नथा कढनि पिया मुल्ला मुल्ला जे ताननि ते नथा बुड़नि पिया सुहारी सजायूं था वतन पिया मदीने जे साईं जी सुन्नता पाण फरमायो मुंहिंजे रब मांखे फरमायो आ मुछूं कतरायो दाढ़ी वधायो इहा सुन्नत अल्लाह साईं सब खे नसीब कंदे भलायो पर जंहिंखे न मणे जंहिंखे रखण न रखण हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे इंसान गुनाहगार आहे ऐबदार आहे खोड़ गुनाह आहे पंहिंजे ईअं न आहे पर पोइ बि दिलि में हूंदुसि त यार महबूब जी सुन्नत त अथसि न इन करे सुन्नत वारनि जो अदब कंदो करे न रखी त मालिक तौफ़ीक़ ॾींदो मशहूर वाला साईं हिकिड़े खे ॾाढी बार फरमाइनि पिया अब्बा जंहिं ज़मीन में रेज थींदो आहे त सला फुटंदा आहिनि हिते कल्ब में मुहबत जो रेज थींदो त हिते सला फुटंदा अहले सुन्नत वल जमाअत बि महबूब जे बचड़े जी याद मल्हाईंदी आहे पर सुहिणे नमूने सां पाकीज़ह नमूने सां याद मल्हाईंदा आहिनि मां अर्ज़ कयो त याद सभई मल्हाईंदा अहले सुन्नत वल जमाअत पर हिननि जो तरीक़ो ॿियो आहे हिननि जो तरीक़ो ॿियो आहे हे पाकीज़ह नमूने सां अॼु ॾिसे थो सभई पाकीज़ह नमूने सां ख़ामोश महबूब जे बचड़े जी यादि पिया था मल्हाइनि कीअं मल्हाईंदा पाक कपिड़ा पाईंदा साफ़ कपिड़ा पाईंदा गुस्ल कंदा वुज़ू कंदा पोइ पाक थी कंहिं मस्जिद पाक में या कंहिं दरगाह पाक में कलाम पाक जी तिलावत कंदा कुरान शरीफ जी तिलावत कंदा महबूब ते दुरूद पढ़ंदा ओ पंहिंजे ॻोढ़नि जो ख़राज अक़ीदत कुरान ऐं हदीस सां मदीने जे साईं जे बचड़े खे पेश कंदा असांजो तरीक़ो इहो अहले सुन्नत जो तरीक़ो इहो पाक साफ़ सुन्नत सां हदीस सां कुरान जे रोशनी में जेको दुनिया ॾिसंदी थी अचे अलाए गांव आहे बॉर्डर जे शहर में जेको मल्हायो थो वञे पियो अब इन तरीक़े सां न मल्हायो या ॿिए तरीक़े सां पोइ नात ख़ान ईंदा 85 साल त हिन शान वारे नमूने सां मल्हाइण खे थिया आहिनि पर जेकॾहिं पोइ वेंदे अलाए केतिरनि सौ सालनि खां बॉर्डर में मल्हायो थो वञे पोइ नात ख़ान ईंदा मदीने जे साईं ते नातूं पढ़ंदा उन जे बचड़े जा शान पढ़ंदा कसीदा पढ़ंदा बैत पढ़ंदा शेर पढ़ंदा पोइ हेड़ा आलिम सगोरा ईंदा कुरान ऐं हदीस जे रोशनी में साईं जो शान ॿुधाईंदा मां जहिड़ा दर्जा टुकड़े ॾींदा इहे बि अची पंहिंजो ग़ुलामनि में नालो लिखाईंदा अब ईअं आया ॿियो अच्छा हिकिड़ी बि दावा अॼु कयूं थो वञा तव्हां सां गॾु छो त मह जी दावा तव्हांजी दावा आहे अहले सुन्नत जी दावा आहे उहा हर अहले सुन्नत जे पीर जी दावा आहे हर अहले सुन्नत जे आलिम जी दावा आहे हर अहले सुन्नत जे ग़रीब फ़क़ीर जी दावा आहे कहिड़ी थोरो 100 साल पोइते वञ 100 साल अञा मां खड़ो पोइते जो मिसाल ॾींदोमांइ 100 साल पाकिस्तान ठहण महिल अॻु महिल इहे जेके अॼु जाए बजाए प्रोग्राम मल्हाइनि था पर तो असां ते टोकूं था कनि इहे हिकिड़ो जलसो कंदा हुआ 100 मां त 99 जलसा सुनी कंदा हुआ इमाम साहिब आज़माए ॾिस तूं जांच करे ॾिस मथां चवंदी ड्राफड़ पर पोइते वञो 200 साल 300 साल 400 साल 500 साल 600 साल 700 साल 800 साल 900 साल 1000 साल 1000 साल पोइते अलाए कहिड़ो ज़मानो अलाए बॉर्डर में हुई अलाए न हुई पाकिस्तान तक कोन हो अलाए कहिड़ा शहर अलाए कहिड़ा नहा अलाए कहिड़ा माण्हू अलाए वाह हुया वाह बि कोन हा अंग्रेज़ न वाह न रेल ही न ॿिया हा बरमट हा बयाबान हा झंग हा
उन्हनि टाइमनि में हिंदुस्तान जे अजमेर शरीफ जे शहर में सुन्नियुनि जो पीर अहले सुन्नत जो पीर अहले सुन्नत वल जमात अज भी कहीं न कहीं पीर कहीं न कहीं वली कहीं न कहीं अल्लाह वारे जे वली दामन में चिपड़ंदी पंजी वाग उनजे हथ में दी दिया तो अल्लाह वारो अल्लाह जो प्यारो मां भी तुझे कठ थो ना त जी अल्लाह को लगी वजा पंजे करामत सा पंजे फैज सा माते नजर पियो कजाए क़यामत जे दी अल्लाह तो के जदा बरकत रहमत और खैर जे त माखे भी वठी न जा घणी सुभान अल्लाह अहले सुन्नत वल जमात जो पीर बुधोती अजमेर शरीफ वारो साईं हजरत ख्वाजा मुईनुद्दीन चिश्ती तकरीबन 1000 साल उन टाइम में जो आयो यो अजमेर शरीफ ही हो उते माण्या साधु जोगी रहंदा हा वो एडो ज़ालिम हो जो जेके पाड़ोड़े में खीर वारा हुंदा उनन के चंदो त खीर पुजायो रे त जी समझो ता करामत ने लाए थोड़ी या त खल्क के आजारी दो वते न न करामत रब जे तरफ हुंदी आ इज्जत हुंदी आ त माण्हुनि खे आराम जो फरहत जो रब जे मखलूक के फायदा जो खीर उनके ॾींदा हा पाण जो अची रहिया उनके फरमायूं थोरो खीर ॾींदो उन्हनि चयो तूं फ़कीर थो लॻे तोखे खीर ॾियूं पर तोखे खीर ॾींदासीं त ये ज़ालिम असांखे मारींदा अब अहिड़ी त दुआ कई जो उहो खीर ख़तम में हुनजा खीर ख़तम पोइ अची साईं खे खीर ॾिनो हुनखे का वॾाई मुक़ाबिलो करण आयो ॾिठई त भेणा हे बि फ़क़ीरा पोइ जोगी मथे हवा में पियो उॾरे पाण रुॻो पंहिंजी जुती खे चई त इन खे त कुट जुती उते पई कोटे अल्लाह वारनि सां दुश्मनी कंदे त रब फरमायो आ त मुंहिंजी जंग अथई मुंहिंजी जंग अथई पोइ जीअं बि जूता हणाए पंजनि में पटका लाए ॿियो त ठहियो उहो 1000 साल अॻु जी ॻाल्हि आहे अहले सुन्नत वल जमात जो पीर आहे तारीफ़ तो करे करबला शरीफ जी करबला जे मैदान जी फरमाए थो छा थो समझे सोने हुसैन के शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन अरे यजीदी त समझन पिया त हुसैन सा कुल 82 जना आहिनि या 72 जना आहिनि असां 22,000 आहियूं हे छा कंदा पर फरमाए थो त शाह हस्त हुसैन बादशाह हस्त हुसैन दीन हस्त हुसैन दीने पना हस्त हुसैन त मुंहिंजे चवण जो मतिलब छा हो त अहले सुन्नत वल जमात पाक नमूने सां सदाई जिक्र हुसैन कंदा ईंदा आहिनि जंहिंजो निज़ारो मुज़ाहिरो अॼु बाडर जे शहर में दरगाह में थी रहियो आहे मुंहिंजा सुहिणा हिकिड़ो आशिक थो चए त एक कौम फिर वही है तबाही का ज़माना इस्लाम है फिर तीरे हवादिस का निशाना क्यों चुप है उस शान से छेड़ तराना तारीख में रह जाएगा मर्दों का फसाना मिटते हुए इस्लाम का फिर नाम जली हो लाजिम है कि फिर हर फर्द हुसैन इब्ने अली हो बिरादरान इस्लाम 10 मुहर्रम को महीनो अग में 10 ज़ुल्हज ते एक अजीम कुर्बानी जो मिसाल थी गुजरियो आ जेका हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम पंहिंजे लाडले बचड़े जी अल्लाह जे खातिर ॾिनी हुई या वॾी कुर्बानी हुई या इब्तिदा हुई ज़बह अजीम जी इब्तिदा हुई ओ इन कुर्बानी हिन महीने में 10 मुहर्रम ते जेका करबला वारो वाक़ियो आ इन ज़बह अजीम वारे कुर्बानी जी इंतिहा पर सोना थोड़ो सोचण जी गाल बि आहे तहां असांखे त सोचणु खपे
गुलाम आहियूं, मदीने जे साईं जा गुलाम आहियूं। असांजे आका ज़मीन ते भी इशारो कयो त चंड आसमान ते चीरजी वियो, करे सघंदो कोन? उते भी सिज खे इशारो कयईं त लही वियो आहे पर मोटी आहे, त मुंहिंजो अली नमाज़ अदा पढ़े मोटी आहे। न्यापो मोकिलियईं वण ॾे, इन वण खे चओ त सरकार सॾनी था त पाड़ो ॿाहिरि निकिरी टारियुनि ते डुकंदो आहे। हाँ केतिरियूं ॻाल्हियूं कया। इन्ही सोहणे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सॼी हवेली मुबारक, हिकु न सॼी हवेली मुबारक ॿाहिरि निकिरी हुई। सोना ऐं रब जे रज़ामंदी लाइ निकिरी, खिलंदे खिलंदे सिर ॾिना, खिलंदे खिलंदे ॾुखियो आहे, ॾुखियो आहे, ॾुखियो आहे, ॾुखियो आहे। अल्लाह जे लाइ वेझनि, खिलंदे खिलंदे सौदा अल्लाह सां। मुंहिंजा सोना यज़ीदी लश्कर खे कहिड़ी ताक़त हुई जो सैयदनि जे सरदार, मोमिननि जे सरदार, जन्नत जे सरदार ऐं उन जे हवेली गुलामनि खे कुझु करे सघे। जेकॾहिं पाणी खपे पियो त ककर जी सूरत में अचे हा ऐं मथां वसी पवे हा। बेशतमा ग़ैबी खाधा अचनि हा, जीअं हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी क़ौम ते मन व सलवा मथां मानी आई, उहा हित बि अचे हा। या तोखे पतो कान्हे त न अचे हा? अचे हा, पाणी अचे हा। सोना मलाइक या बि का ग़ैबी मखलूक मदद जे लाइ अचे हा। पर इन आज़माइश ते सब्र कयो, पाण सब्र कयो। सोने हुसैन सब्र कयो, छो सब्र कयो? वल्लाहु युहिब्बुस साबिरीन। अल्लाह फरमाए थो जेके मुंहिंजे ॾिनल तकलीफ़ ते मुंहिंजे दीन जे लाइ सब्र कंदा आहिनि, सूरनि ते सब्र कंदा आहिनि, दर्दनि ते सब्र कंदा आहिनि, मां अल्लाह इन्हनि बाननि सां प्यार कंदो आहियां। असां वरी सब्र छा ते कंदा आहियूं? पुलिस मारे थी, अरे हाली मोचड़ा खा, कोड़ा थी वञे, अरे हाली कोड़ा खा, सब्र कर भेड़ा मोचड़ा सही वञो, सुभाणे इहा पार्टी चढ़ंदी त पोइ त मज़ा कराए छॾी। आहे या न आहे? असांजी दुनिया में अख, पर हिननि महबूबनि जी दीद मुबारक रब छा में तो राज़ी थी? कहिड़ी ॻाल्हि में राज़ी आहे? अल्लाह ताला फरमायो वतवासौ बिल हक़ वतवासौ बिस्सब्र। उहे मुंहिंजा बाना ईमान वारा मोमिन बाना अमल सालिह कंदा आहिनि, मुंहिंजी दसियल वाट ते हलंदा आहिनि, मुंहिंजे महबूब जी पैरवी कंदा आहिनि। इन्हनि में तकलीफ़ अचेनि, इन्हनि में सूर अचेनि, इन्हनि में पहाड़ गमन जा किरनि, त बि हिक ॿिए खे वसियत कंदई त हक़ ते हलजाए ऐं वसियत कंदई त सब्र करे राज़ी कजांसि। छो छो जो जवाब ताक़त हुई, करामत हुई। माजा सोना अल्लाह ताला फरमायो तवबशिर साबिरीन। माजा महबूब उन्हनि मुंहिंजे बाननि खे मुबारकूं ॾे, बिशारतूं ॾे, जेके मुंहिंजे इम्तिहान ते सब्र कंदा आहिनि। मुसीबतूं ईंदियूं थियनि त बेसब्रा न थींदा आहिनि, सब्र कंदा आहिनि। उन्हनि खे मुबारकूं ॾे मुंहिंजा महबूब। इहे हिन जेके हिदायत वारा यानी मुंहिंजा प्यारा, मुंहिंजी जन्नत जा वारिस। हाय हित भी हर सख्ती ते सब्र हो,
छो त जन्नत जे सरदार थियण वारे मकाम वारो इम्तिहान अची वियो। बिरादरान इस्लाम ये अहवाल त नंढपिण खां मालूम आहे। ये तो या करबला में उनके वाक़े नंढपिण खां हदीसूं शरीफ़ूं पढ़ी ॾिस, असहाबन सबरन जा अहवाल पढ़ी ॾिस। मांजा सोना ख्वाब थी ॾिसे, साईं जी चाची ख्वाब थी ॾिसे त मदीने जे साईं जे जिस्म मुबारक जे गोश्त जो टुकड़ो कपे मंजे झोलीअ में विधो अथऊं। बेकरार थी पई। मदीने जे साईं में तो उन्हनि जो साओ साईं जे गोश्त जो टुकड़ो मंजे झोली में विधो अथऊं। रोईंदी रोईंदी सुबह जो दरबार में आई। सरकार मां ॾाढो ॾुखियो ख्वाब ॾिठो आहे। पहाड़ फरमायो तो कहिड़ो ख्वाब ॾिठो थी? चई साईं मां ज़बान ते हाणे नथी सघां। फरमाइसि था त न मूंखे ॻाल्हि ॿुधाए। चइसि कीअं ॿुधायां? पाण फरमाए ॿुधाए थी साईं मां ख़ौफ़नाक ख्वाब ॾिठो आहे। ॾिसां थी त साईं जे बदन मुबारक जो टुकड़ो आहे गोश्त जो कपे मुंहिंजे हंज में ॾिनो अथऊं। अल्लाह अल्लाह ओ मुंहिंजे सुहिणा मुर्गिया मदीने जा साईं मुर्गिया। फरमाइसि ख्वाब त भलो ॾिठो। मां वरी बि ॿुधायां थो त पंहिंजी निस्बत मदीने जे साईं सां गॾु निंधण को न थी। उहा निस्बत कीअं कढीने? नमाज़ पढ़ंदे त निस्बत आहे, कुरान पढ़ंदे त निस्बत आहे, रोज़ा रखंदे त निस्बत आहे, शरीयत ते हलंदे त निस्बत आहे, सुन्नत ते हलंदे त निस्बत आहे। पर रुगो अमल न, अंदर में मोहब्बत बि। हा ॿई कम गॾु हलंदा आहिनि सुहिणा। ईअं न अमल न हुजनि। अलाह असांजी मोहब्बत आहे। अड़े छा जी मोहब्बत आहे तुंहिंजी? खोटा हिते को थोरो कम घटि थो करे त वार तो फाड़े उनजी गिला थो करे ऐं मदीने जे साईं जा कम न करे, सुन्नत न करे, अमल न करे, पोइ बाक़ी छा जी तुंहिंजी मोहब्बत? अमल भी करे, इहे भी करे। खुदा जो कसम आहे हथ खां उबती थी त मदीने शरीफ़ जी नज़र थी त सुबती थी वेंदी। ऐं इहो अक़ीदो अॼु बि अहले सुन्नत वल जमायत वटां तकलीफ़ थींदी त तरड़ कंदा आहिनि। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ओ मुंहिंजा मदीने जा साईं का नज़र न कर, का मदद न कर, फासी पियो कमु सिधो थी वेंदो आहे। मदीने जे सोणे साईं खे इल्म ग़ैब जो आहे। अम्मा आया ॻाल्हि थी करे मां त ख़ौफ़नाक ख्वाब ॾिठो आहे। महबूब मुर्गी फरमाइनि था सुठो ख्वाब ॾिठो आहे। पोइ मुंहिंजे इल्म ग़ैब खे ज़ाहिर था कनि। कहिड़े खे? फरमाइनि था त इहो जेको ख्वाब ॾिठो थी मुंहिंजी न्याणी फातिमा खे पेट में बचड़ो आहे, इहो पुटु थींदो, तूं हंज में खणंदी आहे। इल्म ग़ैब जो न आहे। ज़िक्र हुसैन जी महफ़िल आहे न खोड़ ॿुधायां। मांजा सोना पाण जेको आहे विलादत थी आहे जॾहिं सुहिणे इमाम आली मक़ाम जी सरकार खे ॻाल्हि कई अथऊं। अम्मा ख़ातून जन्नत खे बचड़ो ॼायो आहे। पाण सिधो हवेली मुबारक ते आया आहिनि। कपिड़े में वेठे सुहिणो हुसैन सरकार खे ॾिनो अथऊं। पाण सॼे कन मुबारक में आज़ान था पढ़नि, खॿे कन मुबारक में तकबीर था ॾियनि। जन जे कन मुबारक में आज़ान मदीने जो साईं जे इहो नेज़े ते भी कुरान पढ़े, इहो तीरन तरारन में भी सजदा दी। पोइ मौला अली साईं खे फरमाइनि था अली नालो रखियो अथसि? चए थो मामे इहो काब काथे आहे त तोखां सवा नालो रखां। हा वञी पढ़ जवाब। मौला अली दा फरमाइनि साईं मूंखे इहा ताक़त काथे आहे जो मां नालो रखां? सोचो अथम। फरमाए छा सोचो थी? चए मां सोचो आहे हरब पर साईं नालो तूं रख। महबूब ने फरमायो त अली हिन जे बचड़े जो नालो जिब्राइल खणी ईंदो, अल्लाह ॾों ईंदो, वही ईंदो। शान वारे जी महफ़िल में वेठो आहियां, ज़िक्र हुसैन जी महफ़िल में वेठो आहियां, पर मुबारक हुजे तूं सही वेठो आहियां, तूं पाक तरीक़े सां वेठो आहियां। अॼु तुंहिंजी दिलि करबला ॾिया, तुंहिंजी दिलि मदीने ॾिया, तुंहिंजी दिलि रब ॾिया। जिब्राइल
सते ॾींहुं अकीको थियो जिब्राइल आयो जिब्राइल अर्ज़ तो करे साईं हिन तुझे बचड़े जो नालो अल्लाह तो फरमाए हज़रत हारून अलैहिस्सलाम जे बे नंबर पुट शबीर जो रखियो में शबीर जो नालो रखियो बस शबीर हज़रत हारून अलैहिस्सलाम जो बे नंबर पुट पाण फरमायो त जिब्राइल इहा ज़बान हज़रत मूसा अलैहिस्सलाम वारी अबरानी माखे मंजे रब ॾिनी आहे अरबी ज़बान अरबी ॿोली माखे अरबी में खपे जहिड़ा भी नाज़ करे उहे थींदा जो अंकल करे रब मञी दो वञे सदा दादलो नबी दर खुदा जे जो अंकल करे रब मनी दो वने माखे अरबी ज़बान में नालो खपे वरी जिब्राइल इस्लाम मथे ट्राके गए हल बाबा साईं के नालो बी तरह खपे अल्लाह से फरमाया तो वनी मुझे महबूब के चो नालो था रखो हुसैन हुसैन चो हुसैन 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 मथो नालो मुबारक तो अचे मिया हाणे इहो शान वॾो आया हां नाला मुबारक भी मथो मथो बिरादरान इस्लाम सते ॾींहं खां पोइ हिकिड़े ॾींहुं वरी मलाइका आयो आहे साईं खे अर्ज़ थो करे त मुबारक हुजे हिन हुसैन बचड़े जी ख़ैर मुबारक महबूब खे मुबारक थो ॾे पाण मुबारक वठनि था बचड़नि ते त मुबारक वठिबी आहे विलादत ते त मुबारक वठिबी आहे पुट थियनि त मुबारक वठिबी आहे पर हुसैन जहिड़ो बचड़ो मिलियो आहे जंहिंजो नालो मुबारक बि मथां आयो आहे महबूब मुबारक कबूल था कनि पिया साईं खे मुबारक ॾियण खां पोइ मलाइक चए थो त मुंहिंजी ताज़ियत बि क़बूल कर ताज़ियत सम्झो था हाँ घणा सम्झंदा पढ़ियल आहियो मां नथो सम्झां त को ॼट आहियो सभई पर के सादरा सुंदरा गॾु गाॾे हलण वारा बि त आहिनि न जेके यकदमि ॿिए जे चकर में अची पाण खे मुंहुं विढ़ंदा न न सभु पढ़ियल काथे आहिनि बाक़ी क़ुर तो घणनि खे कोन ईंदी पुछंदे त घणनि वारा केतिरा हूंदा क़ुर पढ़ण ज़ेरू ज़बन ग़लति पढ़ंदा माना वरी कान जन खे क़ुर जी माना न ईंदी हदीस जी माना न ईंदी त दीन जी ॼाण कान मोटरसाइकिल खरीदनि त ट्रैक्टर वारे मिस्त्री खे लॻाईंदा ट्रैक्टर खरीदनि त कार वारे मिस्त्री खे लॻाईंदा न बाबा न तूं जेको ॼाणंदा आहे पाण बीमार थींदा त मिस्त्री ॾे न वेंदा त मूंखे ठाहे डॉक्टर ॾे वेंदा बाक़ी दीन जे लाइ जेको जीअं चवंदो त क़बूल कंदा वेठा उन में बि त कारीगर कोन न दीन वारा ताज़ियत सॾिबो आहे जो कॾहिं को वफ़ा त करे त उन सां उज़ुर पियो ताज़ियत पाण फरमायूं त ताज़ियत कीअं थो करे मलाइक मुबारक थो ॾे चए साईं मुबारक बचड़े जी बि ॼाणे थो ताज़ियत इन करे थो कयां त हिन तुंहिंजे बचड़े खे तुंहिंजी उम्मत जा के माण्हू बेदर्दी सां शहीद अल्लाह अल्लाह मुंहिंजा सोना महबूबन रोई ॾिनो मदीने जे सोने साईं रोई ॾिनो रुना वो सरकार के राज ॿुधायो वियो त इहा तकलीफ़ छो ईंदी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए नंढड़े ॿार जी तोहर थींदी आहे नंढड़ो ॿार त दाहूं कंदो आहे पर अबो अमा त हथ सां कराईंदसि त बाबा हिन में तुंहिंजो फ़ाइदो सरकार खे ॿुधायो वियो पर ॾुख त थियो रोइनि त पिया हाणे इन्ही टाइम ते खणी दुआ घुरनि जंहिंजे इशारे सां चंड पिया चीरजनि सिज पिया मोटनि वण पिया अचनि इन महबूब जी दुआ छा आहे नंढपिण खां शहादत जी ख़बर पर वरी अलाए घणनि सालनि खां पोइ इन मैदान मां मौला अली हैदर करार गुज़रिया पंहिंजे लश्कर सां गुज़रिया आहिनि इते लही पिया सुवारी तऊं लही पिया हेठि लही पिया सभिनी चयो अलाए छो नथा आहिनि हेठि वेही रहिया रोइण लॻा हज़रत असफक नाले रिवायत करे थो मां ॿुधो रोइण
रहंदो रोइन था मजा सोना घणियूं रिवायतूं हिन बचपन खां शहीद थियण जो इहा ॻाल्हि मशहूर हुई मगर सैयदुल अंबिया उन जे धर्म जी दुआ नथा फरमाइनि कहीं बेहस्ती अम्मा खातून जन्नत जॾहिं इहा ॻाल्हि मौला अली खे मदीने जे साईं ॿुधाई पाण पंहिंजे हवेली ते रोईंदा विया हा अम्मा खातून जन्नत पई फरमाइनि सोना अली छो रोई रहिया आहियो ख़ुशी जा ॿुधा आहिनि ख़ुशी जा ॻोढ़ा अथव त ठीकु आहे ॿी का ॻाल्हि आहे त ॿुधायो पाण फरमायूं त मूंखे मदीने जे साईं ॿुधायो आहे असांजे हिन बचिड़े खे बेदर्दी सां शहीद कंदा दुआ न घुरियो मदीने जे सुणे साईं हदीस फरमाई अक्सरो मिनत दुआए फइन्न दुआ यरुद्दुल क़दा मजा उम्मती दुआऊं घुरदा कयो दुआ चाहे अल्लाह के इलाज कबाइन जेको ज़माने जो खालिक मालिक हिन कायनात जो मालिक कुन फयकुन जो मालिक जंहिंजे हथ में सब कुछ पानो अर्ज़ कंदो हथ दुआ जा खणंदो अल्लाह ते फरमाईंदो तू गाफिल तू बेहया है तू मजूने बतू तो खाए तूने बतू खाइदे खाइदे दंद भजी पिया थी पर शुक्र में तुझी ज़बान न थी हले पर माके हया तो अचे मां तुझा हथ कीअं मोटा दुआ मदीने जे साईं फरमायो कला से फरमायो तो दुआ घुरंदो कर उहा शइ ॾींदो मां पर न ॾिनी मां त उन को भली ॾींदो उहा बि न ॾिनी मां त उन खां उन जे हिकिड़ी मुसीबत टारींदो मां पर मुसीबत में न टारी मां त पोइ रखी छॾींदो मां क़यामत जे ॾींहुं गुनाह बख़्शींदो मां त मूंखे दुआऊं घुरियूं हुई क़बूल न कयूं मां हे बंबा लुटाया मांजा सोना दुआ घुरो मदीने जा साईं सा फरमाइन पिया तकदीर खे बि टारींदी आहे तकदीर खे टारण वारी काई कान्हे छो त जेको आहे दुआ वॾी ॻाल्हि आहे पोइ छो दुआ नथी जेके कामिलीन आहिनि उन्हनि जूं दुआऊं अलाए छा आहिनि पेन उहे दुआ कनि त बादशाह बणाए पेनू हाँ उन खे बि बादशाह बणाए छॾे हे त उहा हस्ती आहे जो गौसियतूं कुतुबियतूं सोने हुसैन जे दर तूं विरायूं वेंदियूं आहिनि बिरादरान इस्लाम जेकॾहिं ॻाल्हि ॿुधी छॾी गौसियत जो छट रखियल अथसि कुतुबियत जो छट मथे ते रखियल अथसि पर बगदाद शरीफ़ खां थो लॻे उॾंदो थो वञे हाणे हेठि लही महबूबे सुभानी सैयदना अब्दुल कादिर जीलानी जी ज़ियारत नथो करे या बि लगा शइ हुजे न जेका उॾंदी वञे गौसा कुतुबा केर बि आहे उॾंदो थो वञे बगदाद शरीफ़ जे मथां लॻियो थो वञे हाणे लही ज़ियारत नथो करे या वली आहे केर बि आहे मुंहिंजा सोना अंदरि ज़ियारत करणु नथो वञे त गौसी बि ख़तम त कुतुबी बि ख़तम जंहिंजे गौसियत जा नारा अॼु ॾींहं ताईं नगारो पियो थो वञे वलियन जो शान ॿुधाए बिरादरान इस्लाम जेको तो फरमाए त कदमी हाज़िर रकबत अला कुल वलियन जंहिंजा नारा पिया था हलनि रुगो इन्ही दर खां मुंहुं मटे त क़ुरान शरीफ़ हथ मां वञे त फैज़ में वञे पर जे महबूब सुभाणे जी विलायत में एतिक़ाद न करे त बि फैज़ न हे इमाम साईं जी औलाद हे इमाम साईं जी औलाद सोनो सैयदना अब्दुल कादिर जीलानी औलाद जे औलाद जो इहो शान आहे इमाम साईं जो शान छा सोना जेकॾहिं इमाम साईं जो शान छा हूंदो पोइ मदीने जे साईं जो शान छा हूंदो मिट्टी ते नज़र कर मिट्टी नज़र कर त सोन करे छा आरा खाक बनज़र की मिया कुनत सगरा
नजर करें, मिट्टी के सोन करें, कुत्ते ते नजर करें तो उनके बलि करे, मख ते नजर करें तो हुमा करे छॾे। कहिड़ी वला वारा जो ॻाल्हि ॿ हिकिड़ा वाक़िया थो ॿुधायां। हिकिड़ो बादर जे क़रीब जो, ॿियो दाबू जो पंहिंजे मुर्शिद कामिल मशहूर वारे साईं अबा असां साईं बादशाह मशहूर वारे साईं ॻाल्हि इन करे कंदा आहियूं जो तस्दीक शुदा असांखे पंहिंजा वाक़ियात रेल में चढ़िया पिया वञनि। अॻे रेल दादू में जलसो थियो, वरी हाणे परते जलसो हुजे, जलसो पूरो थियो, रेल में चढ़िया, तॾहिं रेल में हूंदी ख़लक न को चवे गुलू गाॾियूं न हूंदियूं। रेल में चढ़िया वॾी ख़लक हुजे या रेल जेका आहे रोड़ी न अचे पई, भरी पई अचे, सेवण शरीफ़ पई वञे, उन में के सेवण शरीफ़ वञण वारा पंजाबी हुजनि। हिकिड़ो पंजाबी हुको छिकी थो पियो अचे, गुड़ 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 हुको छिकी थो पियो। हाणे साईं जो चढ़िया त हिकिड़े फ़क़ीर चयसि त अदा वञी चयईंसि त तूं हुको न छिक, मौज़ून न पियो लॻे, मुनासिब न पियो लॻे। साईं चढ़िया, साईं जे आॾो हुको छिकी थो हले। अञा चयईंसि त हुन भड़को खाधो न हुके जे टाटे लाइ क्यों न छिक, सफ़र मुसाफ़िरी आहे, हुको छो न छिकियां? जो कावड़ो लुड़ जो थियो, शोर न थियो, पाण खे छॾे ॾिनो। हिन त बेअदबी कई, हिन त अदब न कयो न, हिन त ख़्याल न कयो न। यो हुको छिकी थो पियो हले, धरो थी वियो, ॾाढा धरा थी विया, हुके जो इहो मथो खोले, वरी दरीअ खां ॿाहिरि झले बीठो, टांडनि खे हवा लॻे, कोयलनि खे हवा लॻे, त थोरा तिका थियनि, उन्हनि चिणिकूं कढियूं, चिणिकियूं हवा ते चिणिकियूं, त उन महिल हिनखे मोटरा लॻंदा हा बेअदबी कई। उन महिल गार्ड का मुंडी कढी दर खां ॾिसे त फिलाणे गार्ड में चिणिकूं थो निकिरनि। अबा यकदमि गाड़ी तार हूंदी छिके, गाॾी बि वई, पुलिस वारो वठी आयो, ॾिसे त हुको थो छिके, एॾा त जूता हयऊंसि तॾहिं हुके मौका ॿाहिरि लॻी वञे रेल खे, त पोइ कुटे हुको बि मन करायोसि, 15 ॾींहं जेल में ॾिननि। अलाह वारनि जी बेअदबी सम्झाए, शान थो ॿुधाए। हे छतो वाहण, छते वाहण जो मूंखे नालो अचे, मूंखे मौलवी मोहम्मद इदरीस ॿुधाईंदो रहमतुल्लाह। चई असांजे कोठ जो उहो ॻाल्हि कंदो त जंहिं टाइम में मशहूर वारा साईं नवां पढ़ी आया, पुराणा टाइम हा, पोइ चकी अटे जी मुंहिंजे कोठ हूंदी, साईं त हू पाण पहिरां हटो आया पुराणा टाइम से। पोइ मुंहिंजी चङी हलंदी, चए मां हज ते सम्झुमि, हाणे मां हज ते वञा पियो, मां डोकरी में चढ़ियुमि, साईं बि को उन रेल में चढ़िया हा, रश हुजे वधी, पोइ मां 2 सीटूं बुक करायूं हुयूं, पोइ मां अकेलो, पोइ मां जो साईं खे ॾिठो त चयो मां साईं हाणे तूं मथे वेही रह, मूंखे जाइ आहे, सीट आहे, मां वेहां थो। साईं मथे वेही रहिया, हाणे अकेला वञनि पिया, या हो रेलूं हुयूं इहे जेके धुआं कढंदियूं हुयूं अॻे, हाणे नवनि जवाननि कोन्हे थियो। हलंदे हलंदे साईं कराची पिया वञनि, चए मां बि कराची पियो वञा, मां जद को परते इहो बरपट हुजे, इंजण खरी साईं खरी पई, जग में बीठी आहे, पाणी न कुझु, इहो साईं हणो हणा मिस्त्रनि जी हिन जी। हाणे उते तार घर हूंदा तॾहिं उहा बि कोन, कलाकु गुज़री वियो, साईं उते वेठा आहिनि, खंगू रेल ते बीठियूं आहिनि। मां ॾिसी ॿुधियासि, मूंखे फरमायो त छा आहे? मां चयो साईं इंजण खरी पई आहे, इंजण खरी पई। पाण फरमायूं त 3 भितरड़ा या पथरड़ा खणी आ, जे खणी साईं खे ॾिनमि, उन्हनि ते पढ़ी, मूंखे फरमायो त वञी हिकिड़ो मशीन खे हणी चओ त हल, न हले त ॿियो हणी चइसि हल, न हले त 3 हणेसि चए हल। हाणे इहो मशहूर वारा साईं पिया चवनि, भा असां न, इहो अहिड़ा ॿ ॿुधंदा आहिनि जो जेको चवनि त दिलि चवंदी आहे तीअं कयां। चए मां खणी वियुसि, हाणे कलाक खां गाॾी खणी पई आहे, सभु इंतज़ार में, मिस्त्री बीठा आहिनि। चए मां हुननि जे साम्हूं पथर हलो, वरी ॿियो चयोमांसि हल, चई 3 जो हयोमांसि त इंजण चालू थी। अॻ में त ड्राइवर आया, मूंखे पहिरें पिया इंजण जा ड्राइवर ॿिया माण्हू वली आसे हासेड़े अहिड़ो जो कम ॾेखारे वली आहे, हथ पिया चुमनि। मां चयो मां वली न आहियां, उहो वली हो होॾे गाॾे में अंदरि वेठो। करबला जे मैदान में तूं छा थो सम्झे पियो त केरु आयो आहे? मदीने जे सोणे साईं जो मसरत रशीद आयो आहे, महबूब जो
सोनो हुसैन आयो महबूब फरमाइन था हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन हुसैन मा हुसैन छा मकाम हिकड़े मेरे सुनो हुसैन हिकड़े गोले ते आ बे गोले मुबारक ते सरकार जो फर्जंद अर्जमंद हजरत इब्राहिम शाइया बई बिठा महबूब बिनी सा प्यार था कर जिब्राइल आयो आ अर्ज तो करे सोना केड़ो प्यारो थी जोर भई प्यारा है अल्लाह सही फरमाए दो तो हिकड़ो रहन न दींदो माए हिकड़ो वठंदो माए हिकड़ो ॼणो थी ओ याती रब जी सरकार बेपरवाह महबूब सां थी ॻाल्हाए तूं असां केर थी नाई बेटा इज़ाई फरमायो कत भी कंब भी अग्यां थई तोरींदड़ तिखा हिकड़ो रहण ॾींदो माए रब बेपरवाह दो फरमाए हिकड़ो रहण ॾींदो माए जंहिं ते हथ रखे सरकार फरमान था व्या जिब्राइल जे कदह इब्राहिम मजो बचड़ो रब घुराइंदो त मां हिकड़े कुजींदो पर मजो हुसैन वींदो माखे त दुख थींदो पर मांजी फातिमा खे भी दुख थींदो उन जो दुख माखे गवारा ना है मांजे रब खे वञी मांजो अर्ज कर त भली मांजो बचड़ो इब्राहिम तू घुराए पर मांजो हुसैन बावट रहा ते दिया ते ठीक उठन दियन को वो साईं इब्राहिम ने ॾाढो वफ़ात करे एडो मकाम हजरत हुसैन सोने के चुमी दई फरमाईंदा हे मजो बचड़ो आ जंहिं ते मां इब्राहिम जी कुर्बानी कई मकाम माजा सोना एकड़े वेले मदीने शरीफ जे गिटिया में सरकार वञन था सहाबा किराम गॾु हिन मदीने शरीफ जा नंढड़ा ॿार आहिनि खेॾनि था पिया उहे खेॾनि था हिकड़े खे सॼो आहे मदीने जे साईं मथे ते चुमियूं निरड़ ते चुमियूं भाकुर ॾेई प्यार था कनि सहाबा किराम खे रश्क लॻो अजब लॻो हिन जा भाग नंढड़े जा भाग चवनि था साईं हे अहल बैतन मां छा पाण फरमायूं न हे अंसारन मां पर हिकड़े ॾींहुं मां ॾिठो त मुंहिंजे हुसैन जो अदब पियो करे उन जे पेरनि जी मिटी खणी चुमे पियो अॼु मूंखे वणे थो मां भाकुर था सुहिणा इहो बीगड़ी हदीस मुबारक में फरमायो था पिया त जन्नत जे नौजवानन जा सरदार बाबा जन्नत में वली वेंदा उन्हनि जो शान अलाए छा आहे जन्नत जे नौजवानन जा सरदार हसन ऐं हुसैन हाणे हिते ॿिली हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो अञा मां अॻिते बि ॻाल्हि कंदुसि हजरत अबू बकर सिद्दीक जे खिलाफत जो वक्त मौला अली साईं जा ॿई शहजादा बीठा आहिनि हजरत अबू बकर सिद्दीक निकितो आहे हजरत इमाम हसन खे ॾिसी हजरत इमाम हुसैन खे ॾिसी पख थो विझे अबो अम्मा घोरिया ॿिन्ही खे खणी कुल्हड़ ते थो रखे ॿुध जाए कुल्हड़ ते रखी खिलाफत जो वक्त उनके भी ॻाल्हि थी अली साईं ता फरमाइनि था अली इमाम हसन जे नाले तो जहिड़ो नाहे मुंहिंजे आका जहिड़ो सूरत मिलंदी आहे न बच्चा मौला मुरकन था पिया इहो प्यार न आहे त बि छा मांजा सोना हिकिड़े दफ़े मदीने जा सोना साईं ॿिन्ही शहज़ादनि खे कुल्हनि ते खयूं था अचनि पिया कुल्हनि ते खयूं था अचनि पिया साम्हूं सैयदना उमर फारूक था अचनि पिया इन्हनि मुड़ुसनि खे मदीने जे साईं जो कदुरा पंहिंजे मामे खे कोठई बदर जी जंग में मुंडी खणी आयो पहाड़ फरमान था पिया उमर मामो हुई मारींदे तोखे कुझु न थियो चए मुंहिंजा साईं तुंहिंजो दुश्मन आहे त मुंहिंजो मामो हुजे पीउ हुजे मां सुञाणा साईं फारूक ॾिसी चए तो नंढड़ा आहिनि ॿई नंढड़ा शहज़ादा आहिनि ॿार
खड़ा है कुलन ते ने किसी जे तो वहवा शहजादा वहवा ता जो केडो त भागा केड़ी त भली सवारी मिली त पाण मुर्गन था फरमान था उमर सवारी भली मिली त सवार भी त ॾाढा भला हुसैन पाण फरमाता इन्नल हसन वल हुसैन हुमा रैहानी मिन दुनिया हसन ऐं हुसैन ॿई पंहिंजा दुनिया में नाज़ फूल थव पंहिंजा गुल अथव केवला टाइम घणो थियो हां 10 बजे त साईं त किराज या त असां अञा हाणे शुरू था थियूं सही 10 मिनट त चढ़ी वेंदी हां चढ़ी वेंदी सोना ॻाल्हि करण जो मतिलबु इहो आहे त हेड़े शान वारो जो करबला मिले थो त यज़ीदन खे ताक़त ई कान्हे हां जो उहे जेको आहे सो जेको कनि त करे सघनि न अमर थियल हा खिलंदे खिलंदे सिर ॾिनऊं पर अॼु हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो कुर्बानी ॾींदो केरु हां कुर्बानी ॾींदो केरु आहे सोना कुर्बानी करण मुहिब ऐं आशिक़नि जो दस्तूर आहे बस जेके मुहिब हूंदा जेके आशिक़ हूंदा उहे कुर्बानी ॾींदा मुहबत वारो माण्हू जेको आहे पंहिंजे महबूब जे ख़ातिर हर मुमकिन कुर्बानी ॾींदो कुर्बानी ॾियण खां लकी वेंदो सुस्ती न कंदो दुनिया सॼी घर बार पैसा बच्चा प्यारियूं शयूं सभु जेके आहिनि कुर्बान करे छॾींदो पर सिर प्यारो आहे इहो बि घोरे छॾींदो कंहिं बि शइ अथऊं हिनखे उहा प्यारी न लॻंदी हर शइ अथऊं हथु खणंदो हर शइ घुमाईंदो घोरे पर महबूब खे राज़ी कंदो आहे या न हे त दुनिया जे मोहबत वारा था चवनि असां जूं दुनिया सां मोहबतूं ससु जी मोहबत तई त जबलन में मरी वई मारू जी मोहबत थी त महला कंदे राज़ी न थी हीर जी मोहबत थी त लहरुनि में लुड़ी वई बेटाई साईं जो फरमाए त मोहबत जे मैदान में वञी पेर पयान सिर वठेड़ो धड़धार करणो इहे कम संदान ॾींदे मूं ॾिठान मथा महबूबन लए बिरादरान इस्लाम हे जेको आहे खिलंदे सिर ॾिना अथऊं पंहिंजे मर्ज़ी सां सिर ॾिना अथऊं करबला जो किस्सो थो ॿुधायां महबूब जे बचड़नि जो शान थो ॿुधायां ॾहीं जी रात अॼु बि ॾहीं जी रात पर उहा बि ॾहीं जी रात तारीख़ ते सरकार खे ज़ाहिरी कड़ा चाढ़िया विया आहिनि इन मैदान में बंदि कयो वियो आहे 7 तारीख़ ताईं 22,000 लश्कर गॾु थियो आहे मिनथू इलाज था कनि त साईं तूं यज़ीद जी बैत कर अल्लाह फरमायो वतआवनु अलल बिर्रि वत्तक़वा नेकी ऐं परहेज़गारी में हिक ॿिए जी मदद कयो वला तआवनु अलल इस्मि वल उद्वान ज्यादती होने में एक जी मदद न क्यों तो बुराई मिटजी वने नेकी जी बालादस्ती रहे यजीद जो वेठो त शर मथो खयो महबूब जे बचड़े के जी तू भी मंजी बैत कर दो के मजाक कराया बादशाह है क्या पाण फरमायो शर जी बैत मा न कर सकत कोई नहीं तो छेड़ो हो जेको आचे पियो त बैत कर त शर वदे पाण फरमायो ना वतआवनु अलल बिर्रि वत्तक़वा मुंहिंजे रब फरमायो आहे त नेकी ऐं परहेज़गारी में मदद करो उहे कम कर त मदद क्या ॾहीं जी रात सती ते इलाज ओचिते न थियो सोच समझ सां थियो आहे ईअं न कर गवर्नरी वठी ॾियो हे वठी ॾियो 82 ॼणा थी छा कंदे विड़ी न सघंदे कूफी फिरी वई हे फिरी वई जाॾो हाणे माण्हू असांजे 22,000 लश्कर आहे ॾिसे नथो को तंग थी वे जेको ड्रेजा फरमायूं न तव्हांखे बचाइण जे लाइ वाट थो ॾियां या त यज़ीद सां ॻाल्हायां हक़ ॾसियांसि मञे त मूंखे बचाई खपे या वरी सफ़ा तव्हांखे बचायां निभागो
आम मुसलमान जे खून सां हथ बर्बाद बि अलाए छा रब खे कावड़ी दिया मां तव्हांजे नबी जो ॾोटो आहियां पोइ नबी जो ॾोटो मतलब दुनिया ते कोन्हे न तव्हांजो घर जलायो आहे न कंहिंखे मारियो आहे कि कुझु करे विधो त ख़तम थी वेंदो पोइ मां भला करे ॿाहिरि हलियो न हिते बैयत कर पाण फरमायो मां चढ़ो यज़ीद जे हथ में हथ नथो ॾेई सघां शान हो न सती तारीख़ पानी बंद कयो पानी बंद लगा पिया आहिनि 3 ॾींहं गुज़री विया पानी बंद खीमे में अंदर सख्त तकलीफ़ हावेल में तकलीफ़ या ॾहीं जी रात सॼी रात क़ुरान था हलनि सॼी रात जेको अखियुनि मां ॻोड़ा था हलनि रब जा शुक्राना पिया था हलनि त जीअं तोखे वणे उहे कंदासीं जहिड़ी सिर ते अचे सहंदासीं पर तुंहिंजो दीन मथे कंदासीं नहीं जो दिया सोना हुसैन बैठा है सोने हुसैन जी भेड़ अम्मा सोनी ज़ैनब साइण आई अम्मा बीबी ज़ैनब साइण सलाम अलैहा बुधा तब न शान हाने इते इहा बि ॻाल्हि करे छॾिजाए अम्मा साइण जे शोहर नामदार जो नालो आहे हज़रत अब्दुल्ला जंहिंजा बचड़ा हा भई हज़रत आवन ऐं मोहम्मद हज़रत अब्दुल्ला साईं मौला हैदर करार जो भाइटो आहे साईं जे भाउ हज़रत जाफर तैयार जो फर्ज़ंद आहे हज़रत जाफर तैयार खे पालियो हज़रत अब्बास साईं मौला हैदर करार खे पालियो मदीने जे साईं जॾहिं मुसलमान थिया मुसलमान था पर उन वक़्त जॾहिं महबूब ने ऐलान कयो नबूवत जो काफ़िरनि ज़ुल्म टोड़िया हज़रत जाफर तैयार हज़रत अस्मा बिन्त उमैस सां शादी कई रज़ियल्लाहु तआला अन्हा पोइ हिजरत करे विया हबशा वरी हिजरत कयो मदीने पोइ इहो हज़रत अब्दुल्ला पहिरियों फर्ज़ंद थी इस्लाम जे अचण खां पोइ पहिरियों बच्चो आहे हज़रत जाफर तैयार जे ज़ेरे साया परवरिश पाती कई पोइ जंग मौतह में हज़रत जाफर तैयार मौला हैदर करार जो भाउ शहीद थी वियो शहीद थी वियो पोइ खानदान हज़रत अस्मा बिन्त उमैस जी शादी हज़रत अबू बकर सिद्दीक़ सां कराई वरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ विसाल पियो त हज़रत अस्मा बिन्त उमैस जी शादी मौला अली सां करायो तारीख़ खे पढ़ी जेकॾहिं झेड़ो जेकॾहिं पाण में ठहियल न हा त ये खानदान हिक ॿिए सां पंहिंजा बच्चा कीअं पिया ॼनि हज़रत अब्दुल्ला ओ इन हज़रत अस्मा बिन्त उमैस हज़रत जाफर तैयार साईं जो पुत्र परहेज़गार दिलेर एडो बहादुर हो जो हज़रत खालिद बिन वलीद ऐं हज़रत अब्दुल्ला बिन रवाहा जहिड़ा सिपह सालार जन कॾहिं शिकस्त न खाधी उन्हनि जी फौज में कमांडर इन सोने जा ये ॿई बचड़ा हिन अम्मा ज़ैनब साइण करबला जे मैदान में हज़रत इमाम हुसैन सोने दे आया अची अर्ज़ थी करेसि भई मुंहिंजा अब्बा सखी भाउ जो पुटु सखी अपे जो पुटु सखी अमर जो पुटु अॼु तोॾे मां हिकिड़े कम लाइ आई आहियां फरमाइस था मुंहिंजी भेण तोखे त सभु ख़बर आहे राज़ जी बि ख़बर आहे नाज़ जी बि ख़बर आहे ज़ाहिरी त कुझु कोन्हे मां तोखे सभु कुझु ॾेई छॾियां तुंहिंजे मथां क़ुर्बान करे छॾियां पर ज़ाहिरी कुझु न आहे घुरणो बि कुझु न आहे चई त अदा नाने साईं फरमायो हो त मुसीबत अचे त प्यारी शइ क़ुर्बान कंदा कयो त मुसीबत टरी वेंदी अल्लाह जी राह हाणे मां बि कहिड़ी प्यारी शइ क़ुर्बान कयां मां वटि कुझु कोन्हे हे ॿ बचड़ा आहिनि आउन ऐं मोहम्मद हियावत हथ रखो अमड़ पंहिंजा बचड़ा
खणी आया ये भई न इनन के छड त दीन ते कुर्बान छड हिनन जे सदके मन तो गाल करी पाण फरमान स्ताब्या महजी प्यारी भेण हे केड़ा खमन जा पहाड़ दुखन जा जबल बाते थी के रहे हुसैन की बर्दाश्त कंदो तहे जेके खानदान नबवी जा कुल हिन इनन के तीरन सां छिनवाए छडे इनन जे मथम घोड़ा रुकने मां बर्दाश्त नथो करे सघां मां न कंदुसि अम्मा साईं जेकाए परवाए थी मजा अता मांखे जवाब न दे मां क़यामत जे ॾींहुं बाबे अली साईं खे कहिड़ो जवाब ॾींदसि अम्मा ख़ातून जन्नत जे आॾो कहिड़ो मुंहुं कंदसि नाने नबी जे आॾो छा चवंदसि मुंहिंजो हुसैन जन्नत जे नौजवाननि जो सरदार मुंहिंजे नाने साईं जे कुलड़नि जो स्वार मुंहिंजे जीजल अमड़ जो दिलबंद बचड़ो उहो जेको आहे करबला में बेयार में मददगार हुयो त तूं कुझु न पई करे मुंहिंजा बचड़ा क़बूल कर या पढ़ी ॾिसजांइ बिरादरान इस्लाम ते बई शहजादा अॻिते निकिरी पिया आहिनि अची कदमनि ते किरिया आहिनि ओ साईं तोखे कहिड़ो कसम विझूं असांजी कुर्बानी क़बूल कर असां जेके आहियूं कुर्बान थींदासीं तो नाने जे दीन ते निसार थींदासीं पाण फरमाईंदा इन लाइ त तव्हांखे नांदो अथमि त हिन मैदान में तव्हांखे माराए विझां वॾो ज़ोहर कयो अथऊं वॾो इसरार कयो अथऊं त तोहफ़ो क़बूल कर पंहिंजा सुहिणा पोइ मजबूर थी पिया आहिनि मोकल ॾिनी अथऊं जीजल अमड़ पंहिंजा बचड़ा वठी आई आहे पाणी त कोन्हे तयमुम थी कराए तयमुम थो थिए नवां कपिड़ा थी पाराए सुरमा थी पाराए सीगार थी कराए सैयदा शहरबानो साईं अम्मा ॾिसे थी अर्ज़ थी करे जन्नत जी शहजादी हे छा थी करे पई हे केड़ा सिंगार थी कराए पई चए अम्मा अज मुंहिंजा बचड़ा जन्नत जे सफ़र ते था वञनि उते नाने नबी सां मुलाक़ात थींदी बाबे अली सां मुलाक़ात थींदनि अम्मा ख़ातून जन्नत सां मुलाक़ात थींदनि त पोइ भले लिबास में वञी मिलनि तैयारी थी वई आहे तरार नंढड़ियूं हथ में ॾिनियूं अथई हाणे मैदान में वञो पर जंहिं महिल मैदान में वञो उन महिल ईअं न चइजो त असां जेके आहियूं केरु आहियूं असां जेके आहियूं शहज़ादा आहियूं ईअं न चइजो उते छा चइजो उते चइजो त असां सुहिणे सैयद इमाम हुसैन जा ख़ादिम आहियूं वडड़ा त वडड़ा शाह हुसैन शेर अलाए छा पर नंढड़ा शहजादा भी बस पंहिंजो वट पाण जो हर जन जा करबल में निर्वार थिया बुख्या पट में नबियत निसार थिया सैयदना इमाम दीन बचाइण लाइ तैयार थिया बुख्या प्यासारण पट में नबियत निसार थिया निकता आहिनि ॿाहिरि आया इन्हनि शिमरनि यज़ीदनि खे चवनि पिया त यज़ीद तव्हां पंहिंजी क़यामत विञाए छॾी असां आया आहियूं त असां कहिड़ो कंदासीं असां सुहिणे इमाम जा ख़ादिम आहियूं त लश्कर जे सिपह सालार सुञातुनि उन चयो हा तव्हां हुसैन जा भाइटे आहियो भणेजा आहियो हाणे तव्हां माॾे अचो पाणी ॾियां तव्हांखे मानियूं ॾियां तव्हांखे आराम ॾियां तव्हांखे फरहतूं ॾियां तव्हांखे पाण फरमायोसि त ऐ फुजई सालिम तोखे नबी जे नवासे ते रहम न आयो आहे बाक़ी असां ते कहिड़ो रहम ईंदो सुहिणा विया आहिनि जंग कई अथऊं हिकिड़े अरिड़हं ॿिए 10 इहे जेके आहिनि
उहे जहन्नम मोकिलिया आहिनि पोइ किरिया आहिनि 2000 ॼणनि गॾु तीर हलाया आहिनि शहीद थी किरिया आहिनि जंहिंमहिल किरी पिया आहिनि त हू मोटिया आहिनि इमाम साईं आयो आहे अब्बास साईं आया आहिनि खणी अंदरि अची रखियो अथऊं त हिकिड़े बैत ठाहियो आहे उर्दू वारे चए थो हाथ उठा के अमा ज़ैनब सानानी शहीद थी अरे तदफीन के लिए तैयारी आ जैसी तक हाथ उठा के हाथों को उठा के जरा बात तो कर आओ नहीं मोहम्मद बचड़ा मजा जिगर गोशा मजा ताके मासूर खाई पालियो अज नाने जे दीन ते कुर्बान क्यों आवे पर आखिरी मुलाकात आ जरा हाथ उठा के बात तो कर लो सीने से अम्मा को लगाओ मुलाकात तो कर लो मजा सुना ये गाल वदिया तो इहो वाक्यो छो थियो यो इश्क ऐं मोहब्बत जो कम मदीने जे सोने साईं फरमायो त हिकड़ी जन्नत एड़ी आ रब वट जंहिंमें हूर कसूर कोन्हनि हूरा कसूर उनमें ना आहिनि उनमें अल्लाह पाण खिलंदे मुरकंदे मिलंदो आशिकनि सां जेके रब जा आशिक आहिनि हिन दुनिया में निमाज़ भी अल्लाह जे दीदार लाइ पढ़ियूं इबादतूं भी रब जे लाइ कयूं सूर भी अल्लाह जे लाइ कयूं हशर जे मैदान में उथंदा ऐलान थींदो त दोस्त खे अचो पंहिंजे दोस्त सां मिलाए ओ सोनो हुसैन इन्हनि सभिनी जो सरदार थी इन्हनि आशिकनि जो भी सरदार थी शेख शिबली रहमतुल्लाह ताला अलैह जॾहिं मंसूर खे फाही पिया ॾियनि अर्ज़ कई ओ मौला ओ मुंहिंजा रब पंहिंजे आशिकनि खे कीअं थो क़त्ल कराए पंहिंजे आशिकनि खे क़त्ल थो करे आवाज़ आयो इन लाइ त इन्हनि जे रत जी बहा मां पाण ॾियां अल्लाह फरमाए थो मां ॾियां अर्ज़ कई कहिड़ी रत जी बहा है मालिक अल्लाह साईं फरमायो मुंहिंजो जमाल मुंहिंजो दीदार अल्लाह जे दीदार जो क़दर आहे त आशिकनि खे आहे इहो असली हुस्न आहे इहो हुस्न मुतलक आहे इहो हुस्न आहे जंहिंमें उहे हुस्न हलिया आहिनि इहा नबियनि खे ख़बर आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम हिकिड़ी सदाए आशिकाना बुलंद कई दूर ते त ओ मुंहिंजा रब ओ असली हुस्न वारा पंहिंजो हुस्न ॾेखारे रब अरमी अंजुर इलैक उन महबूब निकाब पोश बेपरवाह अंदाज में जवाब ॾिनो त लन तरानी असां खे ॾिसण वारी खे ताक़त हीअ छा दीदार हिन दीदार जी वॾी क़ीमत आहे सुहिणा तॾहिं मदीने जे सोणे साईं फरमायो त जेको ख़ालिस अल्लाह जे लाइ शहीद थींदो आहे अञा रत जो पहिरियों फुड़ो ज़मीन ते न किरंदो अथसि त अॻ में रब दीदार कराईंदो अथसि उहे वाइदा निभाइनि विया न त हिननि खे ताक़त ई पर हिते हिकिड़ी ॿी ॻाल्हि सम्झो पोइ चइबो त यज़ीद जो ॾोह न इन्हनि मलउननि जो ॾोह आहे इन्हनि खे इन इश्क जी कहिड़ी ख़बर ये दुनिया जा कुत्ता हा ढूंढर कुत्ता हा ये अंधा हा ये तो शहीद करना आया हा जुल्मन जा पहाड़ केरन आया हा महबूब जे बकरे की बाहों बंद करना आया हा अरे अंधा आयो नबी अलैहि सल्लल्लाहु रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की हवेली मुबारक सुनो हुसैन ये दर बंद करना आया त मजबूर करे लाचार करे मंजरा जो ए त हुसैन जो शान पंजो आ बाकी ये त जेके हिन से पंजा की सब जुल्म क्यों न दिलियूं सदा दुख दियूं रहियूं ओ यखड़ियूं सदा रोवंदियूं रहियूं तुझे गुलामन जूं ओ साईं हुसैन दिलियूं सदा दुख दियूं रहियूं यखड़ियूं सदा रोवंदियूं रहियूं तो करबला में घड़ियों किया गुजारियों हुसैन नाने नबी अजे गुलहने जो स्वार तू जन्नत में सरदार तू गुल खुशबूदार
शान तुझो न सुञात हुसैन करबल में घड़ियूं कियां घारियूं तो हुसैन करबला जे वारीअ मथां ऐं हवेली सारीअ मथां लगा तीर कुफनो कहारीअ हथां इहो पाक पंहिंजो रत वहे हारियूं हुसैन करबल में घड़ियूं तो कीअं घारियूं हुसैन ओ जे तुंहिंजो इशारो हाथी वञे इहो लश्कर यज़ीदी हा मारियो वञे पर इते त वाइदो पियो पाड़ियो वञे दीनो सॼो वंहिंजी यारियूं हुसैन करबल में घड़ियूं तो कीअं गुज़ारियूं हुसैन बाडई जी दरगाह में हाफिज मंजूर तुझी साराह में हिन सोणन सभिनी सां गॾु बारगाह में अब बारगाह ते में क्यों जो टाइम बाडई जी दरगाह में हे हाफिज मंजूर मिस्किन तुझी साराह में हिन सॼी जमायत सां गॾु बारगाह में शान वेठा था ॻायूं ओ हुसैन शान तुंहिंजो था ॻायूं ए हुसैन त तो करबल में घड़ियूं कीअं घारियूं ए हुसैन सुभान अल्लाह हाणे ॻाल्हियूं घड़ियूं इश्क महबूब जा बयान हा पर रुगो असां त न आहियूं ॿिया बि आशिक वेठा आहिनि ॿिया बि प्यारा महबूब जा वेठा आहिनि हाणे वरी इंशाअल्लाह ताला वरी हे महबूब जी कोयल ॿुधंदव त वरी पाण ई दिलि ठरी पवंदी अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मद जा मालिक सुणा